الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحیم. तेरा दोस्तों, दुनिया में ऐबन का पाक सिर्फ अल्लाह रब्बुल इज्जत जी ज़ात है. अल्लाह जो हबीब मदीने वालो साईं बे ऐब ज़ात है. बाकी दुनिया में जितना भी इंसान आयो हर के का कान का लफ्ज़ कान का खता कोन को गुनाह थी सके तो ने जे करे जेकरे तवा के ऐबदार दिसो तो भली आदत ही है तो केंजा ऐब न खोलियो, केंजो सतुर न खोलियो, केंजे मथा सही मुजा ऐब जुई न कयो तो फिलानो मानो हेड़ो आ फिलाने में हे ऐब आ, केंजो ऐब न खोलियो न गोलियो. अल्लाह जो हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम तो फरमाए तो जे मानू के मुसलमान जी पर्दा पोशी कई मन सतर मुस्लिमन सतरहुल्लाहु तबारक व तआला यौमल क़ियामह. जब दुनिया में के मुसलमान जा ऐब लिकाए के जी गलती दिठई के में कोताही आ को गुनाह हुआ का खता है बी किसी लंदन वांगुर सजे जहान में डंडोरो न पिटे. असल फेसबुक जो जमान वा सोशल मीडिया ते छडे दे बाबा फलाने मानो हे कम केवा ना. अल्लाह जो हबीब तो फरमावन जा ऐब लिका उन जे मथा पर्दो विझे तो सतरहुल्लाहु तबारक व तआला यौमल क़ियामह. अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾियारे उन जा ऐब लिकाए छॾींदो. लाज़िमिया क़यामत में असां जा ऐब ज़ाहिर थींदा. हिते लिकी लिकी गुनाह जा कम कयासीं ॿियो ॿिए कंहिंखे ख़बर कोन्हे का. मुंहिंजे ऐबनि जी मूंखे ख़बर आहे, तव्हां त सम्झो था नेक्स्ट साले आहे साम्हूं वेठो आहे मुसले ते, पर मुंहिंजा ऐब मूंखे ख़बर आहे, तव्हांजा गुनाह आहिनि तव्हांखे ख़बर आहे. क़यामत जो ॾियारो थींदो हे राज सॼो बीठो हूंदो उते न अल्लाह जी ऐब खोले माण्हू सॼो जहान ॾिसंदो त दुनिया में हेॾो वॾो नेक साले सनबो हुयो ऐं हे गुनाह कया हुए. केॾी ज़िल्लत आहे, केॾी ख़्वारी आहे. उन क़यामत जे ॾियारे जे चाहियो था अल्लाह तव्हांजा ऐब लिकाए छॾे. हबीबन करीमन फरमायो दुनिया में पंहिंजा ऐब लिकायो अल्लाह तव्हांजी सतर पोशी फरमाए छॾींदो. या दोस्तों के माण्हू मां ऐब न कढो, के शख्स मां या के अशिया मां के शइ मां तव्हांजे साम्हूं का शइ ॾिनी वञे, को खाधे पीते जी शइ आहे या साईं मुंहिंजा मानी आहे ॿोड़ आहे, उन मां बि ऐब न कढो. मानी तव्हांजे साम्हूं अची वञे हिन चयो त हिन में लूणु घटि आहे, हिन में पाणी घणो विधो अथव, हिन में मिर्च घणा आहिनि, मानी मां ऐब कढो. हबीबन करीमन जी हदीस आहे के बुज़ुर्ग जो कौल आहे, अल्लाह ग़लति न चवराए त जॾहिं ताम इंसान जे साम्हूं ईंदो आहे त उहो ताम दुआ घुरंदो आहे, मुंहिंजा मौला मूं मां ऐब न कढाइजा. सम्झो था, जॾहिं तव्हां को मानी खाओ त हुन मां ऐब न कढो. जे पसंदि अचे थी त खाओ, जे नथी वणे जो हुनखे छॾे ॾियो. सम्झो था. हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही नव्वरल्लाहु मरक़दहु फ़क़ीरनि जे विया हेॾे काछे जा फ़क़ीर आहिनि, सफ़ा अणपढ़िया हूंदा. हाणे त तरक़ी करे विया आहिनि, पर उन ज़माने में साईं जन विया मानी खणी आया, राति जो वक़्तु हुजे पोइ खंड ई भत साईं जन जे लाइ खणी आया, चांवर उन जे मथां खंड जी जॻह ते फ़क़ीराणी साहिब जो लूण जो कुक सॼो भरे कुरके आयो. हज़रत जन जेतिरी तलब हुई ओतिरी मानी खाधी, हिकिड़ो लफ़्ज़ बि कोन ॻाल्हाईंदे हिन में लूणु घणो आहे. मानी खाई जेतिरी ज़रूरत हुई ओतिरी मानी खाधनि ऐं ॿियो जेको बचो सो वापसि कयूं. फ़क़ीराणी चवनि बाबा मुर्शिदनि बचायो आहे, असां हिन मां गिराए खाऊं. हुन खाधो लूणु हे ज़हर लॻो पिया. साईं जन खाधी कीअं मानी? पोइ अहसास थियो त फ़क़ीराणी जे मानी ठाही हुई उन खंड जी जॻह ते लूणु विझी छॾियो. अल्लाहु अकबर कबीरा. फ़क़ीर आया, साईं केमला माफ़ कयो, साईं असां खां ग़लती थी वई, ईअं थी वियो. साईं फरमायो मूं तव्हांखे चयो त कोन्हे को त मूंखे लूणु विझी ॾिनो अथव घणो, तव्हां जेको ॾिनो मूं खाधी मानी. अल्लाहु अकबर. मुंहिंजा दोस्तो त ताम मां बुज़ुर्गनि जो अंदाज़ इहो अल्लाह वारनि जो. तव्हां मानी अचे त हुन मां ऐब न कढो. मानी मां ऐब कढण सां तव्हांजे रिज़्क़ मां बरकत खॼी वेंदी, कुन्नी मां बरकत खॼी वेंदी. भली खणी केॾो बि भलो ताम अचे या तव्हांजो अणवणंदड़ ताम हुजे, वणे थो त खाओ न त छॾे ॾियो. ऐं हुन सां गॾोगॾु सुठनि माण्हुनि खां के ॿियनि में बि सुठायूं नज़र ईंदियूं आहिनि. जेको चङो माण्हू हूंदो आहे न उनखे ॿियनि में चङायूं नज़र ईंदियूं. माण्हुनि में जेको पाण बुरो हूंदो आहे उनखे ॿियनि में बुरायूं नज़र ईंदियूं. सम्झो था. हबीबन करीमन फरमायो इंसान ॿिए मोमिन हिकिड़े मोमिन जो ॿियो मोमिन आईनो हूंदो आहे. मोमिन जो आईनो हूंदो आहे. आईनो साम्हूं रखो त छा नज़र ईंदो आहे? ॻाल्हायो पंहिंजो मुंहुं नज़र ईंदो आहे न. मोमिन आईने मिसल आहे.
जहिड़ो मोमिन पाण हूंदो उनखे साम्हूं वारे में उहो चहिरो नज़र ईंदो। सम्झो था मुंहिंजा दोस्तो, ॿियनि मां ऐब कढण वारो माण्हू पंहिंजे ऐबनि ते ॾिसे त मूं में अंदरि कहिड़ा ऐब आहिनि। जेके ॿियनि में ऐब नज़र अचनि था, ॿियनि में ख़ता नज़र अचे थी, ॿियनि में गुनाह नज़र अचनि था, ज़रूरु अंदरि पंहिंजे ऐब आहे, तॾहिं ॿिए में ऐब नज़र थो अचे। जेको सचार माण्हू हूंदो न, सच ॻाल्हाइण वारो, उहो पाण सचो हूंदो, उनखे हर को माण्हू सचो नज़र ईंदो। जेको पाण कूड़ो हूंदो, उनजे साम्हूं क़ुर जो कसम खणी, अलाह जो कसम खणी चओ त मूं सच ॻाल्हायो आहे, कूड़ो माण्हू चवंदो तूं कूड़ थो ॻाल्हाए। सम्झो था? इन जे करे मुंहिंजा दोस्तो, कंहिंमें बि ॾिसो न, ऐब न ॻोल्हियो। कुझु शइ हुजे उन मां ऐब न ॻोल्हियो। हिकिड़ो अलाह जो कामिल वली हुजे, जमात सां गॾु अचे पियो, फ़क़ीर साईं मुंहिंजा मुरीद खातिम जमात अचे पई, साम्हूं ॾिठनि त हिकिड़ो कुतो मुअल हुजे, बदबू पई अचे, ताफ़ुन पियो थिए, हर कंहिं खणी नक ते हथ ॾिनो हुजे, गंदगी आहे, मुंहुं ख़राबु कयनि, गंदगी पई आहे, हो चवे ॾिसो केॾो पुछड़ो आहे, ढूंढ पियो आहे जो। फ़क़ीर चयो ढूंढ त चयो था, ॾिसो कुते जा दंद केॾा छा आहिनि, दंद केॾा सफ़ेद आहिनि, सॼो मरी वियो आहे, ख़तमु थी वियो आहे, पर दंद केॾा सफ़ेद अथसि। उन पुछड़ी शइ में उन अलाह वारे खे चङाई नज़र आहे। मुंहिंजा दोस्तो, जेको माण्हू पाण भलो हूंदो, उनखे ॿियनि में भलाई नज़र ईंदी आहे। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे, साईं फरमाया मन रआ औरतन फसतरहा कान कमन अहया मौऊदतन। जे माण्हू कंहिंजे ऐब खे ॾिसी पोइ उनखे ढके छॾियो, कंहिंजो ऐब ॾिसी उनखे ढके छॾियो, कान कमन अहया मौऊदतन, ॼण के उन ज़िंदा दरगोर थियल न्याणी जी ज़िंदगी बचाए वरिती आहे। जीअं अॻ में न्याणियुनि खे जहिड़ो पूरे छॾींदा हुया काफ़र, उन्हनि खे बचाइण वॾी ॻाल्हि हूंदी हुई। साईं जन फरमायो जेतिरो उनखे अजुर मिलंदो न्याणी जी ज़िंदगी बचाइण जो, ओतिरो कंहिंजा ऐब लिकाइण वारे खे अलाह अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो आहे। ऐं साईं जन फरमायो मन सतर औरत अखीहिल मुस्लिम सतर अल्लाहु औरतहु यौमल क़ियामह। जे माण्हू दुनिया में कंहिंजा ऐब लिकाया, क़यामत जे ॾींहुं अलाह उनजा ऐब लिकाए छॾींदो। वमन कशफ औरत अखीहिल मुस्लिम, जेके मुस्लमान भाउ जा ऐब ज़ाहिर कया, गुनाह ज़ाहिर कया। मूं अर्ज़ कयो न, हर इंसान ऐबदार आहे, ऐब बेऐब पाक अल्लाह ऐं उनजे रसूल जी ज़ात आहे। हबीबन फरमाया कंहिंजो ऐब ॾिसी उन ज़ाहिर कयो, कशफ अल्लाहु औरतहु, अल्लाह उनजा ऐब ज़ाहिर करे छॾींदो। दुनिया जी क़यामत जी ॻाल्हि न आहे, हाणे दुनिया में उनजा ऐब ज़ाहिर थींदा। हत्ता यफ्दहु बिहा फी बैतिही, मदीने वाले साईं फरमाया भली पंहिंजे घर में वेठो हुजे न, अल्लाह उनखे घर में ज़लील ऐं रुसवा करे छॾींदो। पंहिंजे घर में अल्लाह ख़्वार करे छॾींदो, जेको ॿियनि जा ऐब थो ज़ाहिर करे, ॿियनि जा गुनाह थो ज़ाहिर करे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जी सिफ़त आहे सत्तार, माना ढकणहार, ऐब लिकाइण वारो। अल्लाह खे उहो बानो वणंदो आहे जेको ॿियनि जा ऐब लिकाईंदो आहे। नबी करीम फरमाया इन अल्लाह अज़्ज़ व जल्ल हय्युन सित्तीरुन, अल्लाह ताला हयादार आहे, ढकणहार आहे। ऐं युहिब्बुल हया व सत्र, ऐं अल्लाह हया खे पसंदि कंदो आहे ऐं ढकण वारी आदत खे पसंदि कंदो आहे। ऐं साईं फरमाया फइज़ा तसल अहदुकुम फलयस्ततिर, हत्ता के ॿियनि जा त ऐब लिकायो, पर पंहिंजे अंदर में हया पैदा कयो, पंहिंजे अंदर में सत्र पैदा कयो। जो वेंझो न, वेंझो त पूरा कपड़नि खां आज़ादी न वेंझंदा कयो, पंहिंजी शर्मगाह खे ढके पोइ वेंझंदा कयो। तव्हांजे अंदरि हया हूंदो त तव्हां ॿाहिरि बि हया पैदा करे सघो था। ओ गुस्ल खाने में हुजो, उते त केरु नथो ॾिसे न। हबीबन करीमन फरमाया उते बि पर्दा पोशी कयो, पंहिंजो सत्र लिकायो, पंहिंजो बि साईं मुंहिंजा ढक ढकियो, अल्लाह ताला तव्हांजा ऐब लिकाए छॾींदो। मुंहिंजा दोस्तो, अमल वारा थियो, सत्र ऐं पर्दे वारा थियो, पाण बि हयादार थियो, पंहिंजे घराणे खे हयादार बनायो, पंहिंजी न्याणियुनि खे सत्र पर्दो सेखारियो, उन्हनि खे बि हया सेखारियो, पंहिंजे बच्चनि खे, नंढनि ॿारनि खे बि इहा आदत सेखारियो जेके हयादार ऐं सत्र ऐं पर्दे वारा थियनि, ॿियनि जा ऐब न लिकाइनि। चुगलखोरी जी आदत नंढपण में शामिल थींदी आहे। ॿारनि बचड़नि खे नंढपण में सेखारियो त पुट ॿिए कंहिंजो ऐब ज़ाहिर न आहे करिणो। नंढपण में आदत भली पवंदी, नौजवान थींदो त उहा आदत वधीक खणी ईंदो। अल्लाह ताला शाह असांजे मुआशरे खे भलो बनाए, अखलाक वारो मुआशरो अता फरमाए। अल्लाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना अल्लाहु आमीन। अल्लाहु आमीन।